न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से, न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है अल्लाह को याद करने से। जेदो कदर कुरान दा की जान दुनियादार ना बीने, अल्लाह कदर कुरान दा की जानन काफर कमीने। कदर कुरान दी जानन वाले पैसते शहर मदीने। जिदो दिल जो दिल बर दिलदार मोहम्मद चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल जो दिल बर दिलदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मन ठार मोहम्मद जेदू जंजू नालू गणा त चप चुमीलियन अल्लाह जित दरूद पढ़ा त मुझा सवाब वदन। एड़े जानी सोने नबी असां जियरे यार चांडिया साबों वफा करे वञिजो। कहंदा हूं न नबी सोने सां वफा। जेदो क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। अब आ शायर जेदो केड़ो भरोसो आ जिंदगी जो, बस कपड़ा बदलाए पिया था जियूं। खबर ना है त केड़े जोड़े में मौत ईंदो। हिकड़ो जोड़ो मेरो थींदो वरी ॿियो पाईंदासीं, वरी उहो मेरो थींदो वरी ॿियो पाईंदासीं। ख़बर कंहिंखे कोन्हे त मौत केड़े जोड़े में। तॾहिं कंहिं चवण वारे हीअं चयो आहे, क्या भरोसा ये जिंदगी का, क्या भरोसा ये जिंदगी का, बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर। एक दिन ऐसा आएगा एक कपड़े कफन में उठा कर ले जाएंगे कंधे बदल बदल कर। शायर चेतु बुधो दुनिया वारो रोजानो जोड़ा मटींदाओ, किस्म किस्म जा जोड़ा पाईंदाओ। शायर चेतु हिकड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो पो कपड़न मटाइण जी जरूरत कोन पवंदई। वो जिस्म ते हिकड़ो कपड़ो हूंदो ओ जंहिंखे कफन चइबो आ, जंहिंखे जीअरी कोई कोन पाईंदो आ। चइजो पो कपड़न बदलाइण जी जरूरत कान पवंदई। पो कुल्ला मटींदा खयूं पिया वेंदई जनाज़े खे कब्रिस्तान। कुल्ला मटबा पर चओ कपड़ा न मटबा। मोहतरम अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गो, अज जिंदगी में पहिरियों दफ़ो तव्हांजे हिन ॻोठ रावती जे लॻे चांडिया साहबन जी दावत ते ख़ैरात फी सबिलिल्लाह जे मौक़े ते हज़रत साईं मोहम्मद आलम साहब जन जी दावत ते तव्हां वटि अची हाज़िर थिया हूं। चांडिया साहबो जे घड़ी सवा साथ ॾींदऊं त इंशाअल्लाह तव्हांखे रब जो क़ुरान ॿुधाईंदासीं ऐं नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधाईंदासीं।
दुआए त अल्लाह असां तव्हां खां जेको चवराए ॿुधराए उन ते अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेके साथी इन मिठड़े क़ुरान जी मोहब्बत में आया हो दिल जी गहराई सां मोहब्बत सां बाआवाज़ बुलंद दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। अजीज दोस्तों, भाइरों ऐं बुजुर्गों, दुनिया में इंसान आयो आहे चाहे हिकिड़े ॾींहुं ठथो आहे, हिकिड़े ॾींहुं रहंदो ज़रूर, हिकिड़े ॾींहुं ठहियो आहे, हिकिड़े ॾींहुं रहंदो ज़रूर, मौत मथां बीठो आहे, हिकिड़े ॾींहुं मारींदो ज़रूर। हिकु दफ़े अबा इज़राइल जेको अथव न उनखे कॾहिं कंहिं ते रहम कोन ईंदो अथव। इज़राइल खे साहु कढंदो आहे न त कंहिं ते रहम कोन ईंदो अथसि। पोइ रब साईं हिकु दफ़े पुछा फरमायसि, किताबनि जे अंदरि अचे थो त पुछा की इज़राइल ॾे ख़बर आहे माण्हुनि जा किरोड़ इंसाननि जा साह पई कढींदो, भला कॾहिं कंहिं ते रहम बि आहे की न? इज़राइल अर्ज़ कयो, मुंहिंजा अल्लाह, हा 2 दफ़ा मूंखे रहम आयो। बाबा घणा दफ़ा? 2 दफ़ा। रब साईं फरमायो, इज़राइल जी मुंहिंजा मिठा अल्लाह, ऐं इज़राइल ॾे ख़बर कंहिं ते रहम आहे, कॾहिं रहम आहे? इज़राइल अर्ज़ कयो, ऐं मुंहिंजा मिठा अल्लाह, ऐं रब करीम, हिकु दफ़े हिकु औरत पेट भरे सां बचड़ो पेट में हुयुसि। ऐं मुंहिंजा अल्लाह, रब कंहिं कमकार सां या काठनि मेण कंहिं झंगल ॾांहुं वई, ऐं मुंहिंजा अल्लाह अचानक हुन औरत खे अची 2 ॼमण जा सूर थिया। ऐं मुंहिंजा मिठा अल्लाह, रब तुंहिंजो हुकुम थियो, छा ॾिठुमि जो त बचो ॼणी विधई। ऐं अल्लाह तुंहिंजो हुकुम थियो त इन माईअ जो साहु कढी आ। मुंहिंजा मिठा अल्लाह, मां उन औरत जो साहु कढी। अब 12 ॼणींदे वीचारियूं औरतूं गुज़ारे वेंदियूं न की न? अब कई अमड़ियूं वीचारियूं 12 ॼणींदियूं न, 12 ॼणे करे दाईअ खे सॾु कंदियूं न, ओ अम्मा दाई बचड़ो त खणी आ, मां खीर पीआरियांसि। दाई चवंदी आहे, अम्मा जेको तो बचड़ो ॼणियो उहो बचड़ो रब खे प्यारो थी वियो, जान छॾे वियो। अब ईअं थींदो बचड़ो ॼमंदे? कुरान तो फरमाए, ऐनमा तकूनो युदरिकुमुल मौत वलो कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। अल्लाह तो फरमाए, ॿुधो दुनिया वारो, मौत अची रहंदो आहे। ऐं अल्लाह भला जेके आसमान में जेके ज़मीन में, ऐं अल्लाह का अहिड़ी जाइ आहे जिते को लिकण जी जाइ, अल्लाह मौत खां लिकी वञो, मौत खां बची वञो। अल्लाह जो फरमाए, न न मुंहिंजा बानो, वलो कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा। अल्लाह जो फरमाए, ॿुधो दुनिया वारो, चाहे लोहनि कोटनि किलनि में लिखो तॾहिं बि मौत अची रहंदी। अब लोहनि कोटनि किलनि में बि मौत ईंदो पंहिंजे वक़्त ते, आओ की न? हा साईं, मौत ईंदो। काथे ईअं बि थींदो अथव, अमड़ बच्चो ॼणींदी आहे, बच्चो ॼणींदी आहे, पर अम्मा साइण जान छॾे वेंदी आहे। ओ उहो बचड़ो मासूमड़ो ज़बान पयो फेराईंदो आहे, ॼाण मुंहिंजी अम्मा मूंखे खीर पीआरींदी, पर उहा अम्मा जान छॾे वेंदी आहे। रब तो फरमाए, कुल इन्नल मौत अल्लज़ी तफ़िरून मिन्हु। अल्लाह तो फरमाए, ॿुधो दुनिया वारो, मौत तव्हां ते हर वक़्तु सवार तव्हांजे मथां मौत मौजूद बीठो। हाँ साईं, इज़राइल अर्ज़ कयो, ऐं मुंहिंजा अल्लाह,
माखे इन माई ते ॾाढो रहम आयो। इन हा माई जेको ॿारड़ो ॼणियो चई आया मुंहिंजा मिठा अल्लाह तुंहिंजो हुकुम हुयो उन माईअ जो साव कढिया। अए मुंहिंजा मिठा अल्लाह रब मां उन औरत जो त साव कब्ज़ कयुमि। अए मुंहिंजा अल्लाह छा ॾिठो में उन औरत उते बर बयाबान जे अंदर। अए मुंहिंजा अल्लाह बचड़ो ॼणियो आई। ऐ अल्लाह जेको पुटड़ो हुयो। अए मुंहिंजा रब मांखे तुंहिंजो हुकुम हुयो त उन जी माउ जो साव कढ। ऐ अल्लाह उन बच्चे जो हुकुम कई त छॾियूं अचो। आए मुंहिंजा मिठा अल्लाह रब मूंखे न मासूम ते ॾाढो रहम आयो। आए मुंहिंजा रब जी तूं हुकुम करी हा अल्लाह इन औरत सां गॾु इन ॿार जो बि साव कढियूं अचां। आए अल्लाह ज़मीन ते जो लेटे पियो पर बयाबान जे अंदर। आए अल्लाह मूंखे इन मासूम ते ॾाढो रहम आयो। अल्लाह साईं फरमायो इज़राइल जी मुंहिंजा अल्लाह इज़राइल ॿियो वरी कॾहिं रहम आई कंहिं ते रहम आई। अबा छा चई मूंखे घणा दफ़ा रहम आयो। घणा दफ़ा बा रहम आयो 2 दफ़ा। अल्लाह साईं फरमायो इज़राइल ॿियो दफ़ो भला माण्हुनि जा साह कढे थो रहम ई नथो अचे। पोइ इज़राइल ते नज़र कंदो न त कुराड़ो ॾाढो खट पियो थो चिने। उछड़ खां लाचार घुमण खां लाचार पर यारो न घर जे अंदरां चओ नौजवान पुटे जो लाश खणायूं था वञनि। चओ रब मर्ज़ी आहे ईअं की न। इज़राइल चयो मुंहिंजा अल्लाह ॿियो दफ़ो मूंखे रहम आयो शद्दाद काफ़र ते। आए रब करीमा उन बादशाह काफ़र। आए मुंहिंजा मिठा अल्लाह जॾहिं तुंहिंजी जन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधई क़ुरान तो फरमाए बि अक्वाबियूं आबारीक वकअसिम मिन मईन ला युसद्दऊन अन्हा वला युज़िफून। चइजो सुभान ॾाढा चइजो सुभान। क़ुरान करीम जी ॿुधण सां दिलि ठरी पवंदी आहे। चओ अल्लाह एॾो त महिरबान आहे जीअं न जो राज़ी थी पियो। चओ भई जान भला थी पवंदा हा की न। चई अल्लाह ॿियो दफ़ो मूंखे रहम आयो उन बादशाह ते। ए अल्लाह जंहिं तुंहिंजे जन्नत जूं ॻाल्हियूं ॿुधियूं हेड़ियूं मलातूं हेड़ियूं हुरूं हेड़ा बाग हेड़ो नरो। अए मुंहिंजा मिठा अल्लाह रब उन शद्दाद काफ़र दुनिया जे अंदर हिकड़ी कूड़ी जन्नत पियो ठाराए। अए मुंहिंजा अल्लाह कई मीलन में उहा जन्नत पियो ठाराए। अए मुंहिंजा अल्लाह उन शद्दाद काफ़र ॿुधो त अल्लाह जी जन्नत जा 8 दरवाज़ा। अए मुंहिंजा रब उन पंहिंजी हथरादू जन्नत दुनिया वारी ठाराई उनखे बि 8 दरवाज़ा विझराए। अए मुंहिंजा मिठा अल्लाह रब उन शद्दाद काफ़र जॾहिं जो ॿुधो त तुंहिंजी जन्नत में रब माला तूं नौकर बे अक्वाबियूं आबारीक वकअसिम मिन मईन ला युसद्दऊन अन्हा वला युज़िफून। चइजो सुभान। ए अल्लाह मूंखे उन काफ़र शद्दाद ते बि ॾाढो रहम आयो। इज़राइल उन काफ़र ते बि रहम आयो। हा मुंहिंजा अल्लाह ए अल्लाह हुन माला तूं ठारायूं चई त हे जन्नत जूं माला तूं। अए मुंहिंजा रब तुंहिंजी जन्नत जे हुरुनि जी ॻाल्हि जो ॿुधई
कअम्सालिल लुअलुइल मकनून। आए मुझा रब उन दुनिया जो हसीन जमील औरतों के खरीद कहीं के जोरी कणी आयो। आए मुझा अल्लाह उन हथरादू जन्नत में छॾाए तय मुझी जन्नत जूरून। आए अल्लाह काथे तुझूरूं पाक, खाइण को पाक, पीअण को पाक। आए अल्लाह तुझूरूं त एड़ियों मेहरबान। आए अल्लाह तुझूरूं पंहिंजे जन्नत जे मुड़सन सां मोहब्बत में मेहरबान। आए असां जा मिठा अल्लाह तुझी हूरत एडी पाक जो दुनिया जे कूड़े सतन समंदरन में थुक उछले त कूड़ा समंदर माखी को वधीक मिठा थी वञे। दुनिया जूं औरतूं वीचारियूं पघर जी बदबू, इहे वरी जन्नत जूं हुरुन सां छा मुक़ाबलो कनि। आए मुंहिंजा मिठा अल्लाह रब इन शद्दाद काफ़िर दे जॾहिं पंहिंजा मिस्त्री आया अची करे चाबियूं ॾिनऊंसि। आए शद्दाद बादशाह अॼु तुंहिंजी जन्नत तयार थी चुकी आहे। आए शद्दाद हे चाबियूं अॼु वञ पंहिंजी जन्नत जो दीदार कर। आए मुंहिंजा मिठा अल्लाह इज़राइल तो चवे आए मुंहिंजा रब जॾहिं शद्दाद काफ़िर हीअं बादशाही वेग वगो पाए, बादशाही ड्रेस पाए, वॾी तकबर ऐं तमतराक सां आए मुंहिंजा अल्लाह घोड़े ते चढ़ियो। आए मुंहिंजा मिठा अल्लाह रब घोड़े ते चढ़ी करे उन जन्नत ॾी रवानो थियो। आए मुंहिंजा अल्लाह जॾहिं शद्दाद काफ़िर उन जन्नत जे दरवाज़े ते पहुतो, घोड़े जो हिकु कदम अंदर हिकु ॿार। आए मुंहिंजा मिठा अल्लाह रब तुंहिंजो हुकुम थियो त इज़राइल मौत ॾेसि अल्लाह मां उते ई धसे विधो। आए मुंहिंजा मिठा अल्लाह इज़राइल तो चए मुंहिंजा रब इन शद्दाद काफ़िर ते मूंखे ॾाढो रहम आयो। आए मुंहिंजा अल्लाह जेकर मोहलत ॾेसां। आए मुंहिंजा अल्लाह काथे तुंहिंजी जन्नत, काथे हिन जी नकुली जन्नत। रब तुसां कहिड़ो मुक़ाबलो करे आ। पर आए मुंहिंजा मिठा अल्लाह रब घड़ी सवाइनी ज़ालिम खे मोहलत त ॾियां, रुगो पंहिंजी ठहरायल जन्नत खे घुमी वठे आ मां पोइ साह कढां। अल्लाह मूंखे इन काफ़िर ते बि ॾाढो रहम आयो। घड़ी सवा छॾी सां तोसां छा मुक़ाबलो करे हा, तुंहिंजी ताक़त ज़ात वॾी आहे। ए अल्लाह ईअं घड़ी सवा छॾी सां रुगो ईअं फेरो ॾेई अचे हा, घुमे हा पोइ साहु कढां सां। ए अल्लाह मूंखे इन ते ॾाढो रहम आयो। अल्लाह से फरमाए हो इज़राइल, हा मुंहिंजा रब। अल्लाह से फरमाए इज़राइल पोइ जेका माई झंगल में छॾे आए, हा मुंहिंजा रब तोखे ख़बर आहे मां रब उन ॿार जेको ज़िंदह छॾे आए मां हुन सां छा कयो। चइजो सुभान। अल्लाह से फरमायो ऐं इज़राइल जंहिं ॿार खे तूं जंगल में मिटीअ ते छॾे आए, ऐं इज़राइल ॿुधो जीअं मुंहिंजा अल्लाह इज़राइल इन ॿार खे मां रब इन मोल माउ जे लाश मझां 3 महीना खीरु पीआरियो मां। कुरान तो फरमाए वा हमलू व फिसालू 30 शहरा। अल्लाह तो फरमायो मुंहिंजा बनो जियां मां औरत खे 3 महीना खीर पीआरण जी मां रब सघ ॾिनी आहे। ऐं इज़राइल इन मासूम ॿार खे मां रब इन मुअल माउ जे लाश मझां खीर पीआरींदो रहियोमांसि। ऐं इज़राइल टेम टेम ते माउ जे लाश मां मुअल माईअ मां ताज़ो खीर पी पासे में सुम्ही पियो पवे।
ताज़ो खीर पी पासे में सुम्ही पियो पवे। हत्ता इज़ा बलगा शुद्दा व बलगा 40 सना। ऐ इज़राइल जे इंसान जवानीअ खे पहुचंदो आ, वरी वॾी उमिरि 40 सालन खे भी पहुचंदो आ। ऐ इज़राइल ॾे ख़बर भला जंहिं बाने खे जंहिं ॿार खे मां रब अहिड़ो पालियो मांसि, अहिड़ो पालियो मांसि जो 2.5 साल मोल माउ जी थञ पीआरे ज़िंद कयो मांसि। ऐ इज़राइल जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ इज़राइल ॾे ख़बर भला इहो ॿारो कीअं थियो। इज़राइल चयो ऐ मुंहिंजा रब, रब इहो ॿारो त भणसा को नबी थियो हूंदो या त को वली थियो हूंदो। ऐं मुंहिंजा रब जंहिं ॿार खे तो अहिड़ो पालियो आहे, अल्लाह इहो ॿार त को वॾो तुंहिंजो ख़ासि बानो थियो। आओ की न अबा वाह जो पालियईंसि मोल माउ जे खीर में। अल्लाह से फरमायो इज़राइल जियो मुंहिंजा अल्लाह। ऐ इज़राइल, ऐ इज़राइल, ऐ इज़राइल जे शद्दाद काफ़र मां रब सां मुक़ाबिलो कयो, मां अल्लाह जे मुक़ाबले में जन्नत ठहराई। ऐ इज़राइल इहो शद्दाद काफ़र उहो साॻियो ई ॿारो हुई जंहिंखे तूं जंगल में छॾे। अल्लाह जो फरमाया अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। चाहिए सुभान। बुधो दुनिया वालो मां रब त पंहिंजी महिरबानी कंदो रहंदो आहे, भलो कराईंदो आहे, भलो पाराईंदो आहे। ऐ मुंहिंजा बानो कहिड़ी शया, कहिड़ी शया जंहिं करीम रब खां तव्हांखे परे कयो। हा साईं, कहिड़ी शइ आहे जंहिंजे करे असां पंहिंजे मिठे अल्लाह खे छॾे था ॾियूं, जंहिं अल्लाह जे ॾसियल हुकुम जी असांखे परवाह ई कान्हे का, जंहिं अल्लाह जे हिन मिठड़े क़ुरान करीम ते अमल करण जे लाइ, ॿुधण जे लाइ असां तयारु न आहियूं। हज़रत बहलूल रहमतुल्लाह अलैह, बहलूल फ़कीर रहमतुल्लाह अलैह ॿुधो हूंदो आहे। असां तव्हांखे त ख़बर क़यामत जी परवाह ई कान्हे। वाक़ियो ईंदो आहे त हज़रत बहलूल रहमतुल्लाह अलैह हिकु दफ़ो जो आयो त ॿार वेठा पिया अखरोटनि जी रांदि खेॾनि, जीअं बि चिदनि जी रांदि खेॾंदा आहिनि। उन टाइम अखरोट चिदा त कोन हूंदा, अखरोटनि जी रांदि खेॾंदा। पोइ हिकिड़ो वरी ॿारड़ो वेठो भरिसां रोए पियो त हज़रत बहलूल रहमतुल्लाह अलैह उनखे अचे मथिड़े ते हथड़ो रखियो। चई पुट रो न, छाजे लाइ थो रोई, मां तोखे बि अखरोट वठी थो ॾियां ताकि तूं बि वञी रांदि खेॾो। उन नंढड़े ॿार अहिड़ो जवाबु ॾिनोसि, चई ऐ बहलूल यार मूंखे न भुलाए, मूंखे न भुलाए, मूंखे न भुलाए। चई छाजे लाइ? ऐ बहलूल ॿुधो, मां अखरोटनि लाइ यार कोन थो रोआं। चई पोइ छाजे लाइ थो रोए? ऐ बहलूल मां इन्हीअ जे लाइ थो रोआं त भेण हिन ॿारनि खे जॾहिं ॾिस रांदि था वेठा खेॾनि, आख़िर हिननि खे क़बर जो फिक्र छो न आहे? ऐ बहलूल रोआं इन्हीअ जे लाइ थो त आख़िर हे क़ुरान छो नथा पढ़नि, हिननि जी उमिरि क़ुरान पढ़ण जी आहे। ऐ बहलूल मां रोआं इन्हीअ जे लाइ थो त हे ॿार क़बर आख़िरत जी तयारी छो नथा कनि? ऐ बहलूल क़बर त ॾाढी ॾुखी जाइ आहे। सुणे नबी फरमायो इन्नमल क़ब्र रौज़तुम मिन रियादिल जन्नह औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नार।
सोने नबी फरमायो इन्नल क़ब्र अव्वल मंज़िलुन मिन मनाज़िलिल आख़िरा। बुधो दुनिया वाराओ, इन कब्र के मता का खोड़ी समझो, मता या खडो समझो। नबी सोने फरमायो या कब्र या त जन्नत जे बागन मो हिकड़ो बाग थव, या त दोज़ख जे खडन मो बाहि जो खडो थव, बाहि जो तंदूर थव। कब्र के भोग न समझ। हज़रत बहलूल रहमतुल्लाह अलैह चयो पुट तुंहिंजी अञा उमिरि गुनाहनि जी न आहे, तूं मासूम आहे, सग़ीर आहे, तुंहिंजा त गुनाह ई माफ़ आहिनि, तुंहिंजी त ग़लतियूं ई माफ़ आहिनि। तूं छो एॾो क़ब्र जे लाइ थो रोई, आख़िरत जे लाइ थो रोई? तूं छो एॾो फ़िक्र कयो आहे? त उन मासूम ॿार छा चयो? चई यार बहलूल मूंखे न भुलाए, मूंखे न भुलाए। अए बहलूल जॾहिं मां अम्मा खे सुबुह जो बाहि ॿारींदे ॾिसंदो आहियां, अए बहलूल अम्मा खे मां ॾिसंदो आहियां, अवल नंढड़ियूं काठियूं बाहि में विझंदी आहे। अए बहलूल उन्हनि सां बाहि खे मचाईंदी आहे। अए बहलूल यार उन जे मथां वॾियूं काठियूं विझंदी आहे। अए बहलूल जॾहिं अम्मा खे ईअं कंदे ॾिसंदो आहियां, अए बहलूल मां कहूं त रड़ियूं निकिरी वेंदियूं आहिनि। त यार क़यामत जे ॾींहुं मतां रब साईं दोज़ख जी बाहि असां मासूमनि सां ॿारे पोइ असांजे मथां वॾनि खे उछ। हा साईं, इहा आहे क़ब्र जो फ़िक्र, आख़िरत जो फ़िक्र। ऐं असांखे परवाह ई कान्हे, असांजे लाइ का ॻाल्हि ई कान्हे। असांखे को चवे थो त यार हलाल कमाए हराम खां बचो, ईअं चवंदासीं त मौलवी साहब हलाल हराम छा जो आहे? फिलाणे खे ॾिसो कीअं बंगला ठाहे वियो आहे। आए मौलवी साहब तूं तो चई त गाॾियूं ओधर ते न ॾे, तूं तो चई त फिलाणो कारोबार न कर। आए मौलवी साहब फिलाणनि खे ॾिसो कल्लो को ॾींहुं आहे, असां वटि अनु वठण ईंदा। आए मौलवी साहब हुननि खे ॾिसो हाणे मला तुंहिंजा मालिक बणिजी विया, बंगलनि जा मालिक, गाॾियुनि जा मालिक बणिजी विया, इन मां जा पैसो ठाहियो। क़ुरान तो फरमाए इल्मो अन्नमल हयातुद दुनिया। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, इल्मो अन्नमल हयातुद दुनिया लाइब। घड़ी सवा जो खेल अथव। अबा रब तो चए ये दुनिया इल्मु अन्नमल हयातुद दुनिया। अल्लाह तो फरमाए ये दुनिया घड़ी सलाइब, घड़ी सवा जो खेल थव, वलहव घड़ी सवा जो तमाशो थव, वज़ीनतो वतफाखुरुम बैनकुम वतकासुरुम फिल अमवाल वल औलाद। चइजो सुभान। जंहिंखे क़ुरान वणे थो ॾाढा चइजो सुभान। अल्लाह तो फरमाए घड़ी सवा जी ज़ीनत अथव, हीअ औलाद ॾिसी दौलत ॾिसी वॾाई न कजो। इहो दुनिया जो घड़ी सवा जो इम्तिहान अथव, मतां भुलिजी पिया पंहिंजी आख़िरत विञाई अथव। दोस्तो अल्लाह खे राज़ी कयो। अबा तव्हां खां मां अर्ज़ु कयां थो चांडिया साहिबो, वाह जो रब तव्हां खां राज़ी थियो आहे जो अधु राति जो विहारे बि तव्हां खां रब जो क़ुरान थो ॿुधाए। चइजो सुभान। पर यादि रखो असां बि कई जायुनि ते अल्लाह साईं जलसनि में क़ुरान ॿुधण जे लाइ घुमाईंदो आहे सभिनी आलमनि खे। अजीब तरतीब आहे। फरमायूं जेको ख़तीब खे वेझो थी वेंदो पोयनि खां कई सौ साल अॻे जन्नत में वेंदो। इतां क़ुरान करीम खां ओ ईअं टथल वेठा हो परे जीअं को वास्तो ई न हुजे। अब असां दीन ते एतिरो थोरो था कयूं जो ड्रव ते मानी बि मिले थी। मतलब माशाल्लाह साईं
मोहम्मद आलम साहब फरमायो तो 15 देगियूं बचलियूं ने खाओ भी खणी भी वञो। हर गंजो फरहत वेठा हो सुकून सां न दीन जे करे ॻाल्हाओ सठो से न बुख सठी से। अबा हिकिड़ी बि बुख काटी अथऊं दीन ख़ातिर? का कोडर खणी वञी जिहाद में काथे को टीकम असां पत्थर कोटियासीं? कुझु बि न। पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबीन 1400-1500 कम पेशो सहाबीन मदीने जे ॿाहिरों खंदक खोटनि था। माना खंदक माना हिकिड़ी वॾी खॾ शाख एॾी वॾी ऐं एॾी विकिरी ताकी काफ़र ॿाहिरों अचनि हमिलो करणु त हिन खां हुननि जा घोड़ा न टपी सघनि, या त अंदरि किरी पवनि या त हितां मोटिया हलिया वञनि। हिकिड़ो जीअं मोर्चो ठाहिबो आहे इहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उहा खंदक खोटराइनि था। 1400-1500 सहाबी बुख ते असां त का बि कोडर कोन खई आहे दीन ख़ातिर। बुख ते चांडिया साहब बुख ते वे कम था कनि पिया, पत्थर कुटनि था पिया, पेट ते पत्थर ॿधलनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी हस्ती बि बुख ते। सहाबिया हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु इठे जो त भेणा सभई बुख ते। घर भॻो भरिसां घर हुयुसि, वञी करे घरवारी खे चई त ॾे ख़बर अल्लाह जी बानी कुझु घर में आहे। त उन चवण लॻी त ए अल्लाह जे नबी जा ग़ुलाम ए थोरा जव पिया न, ए साम्हूं बकरी जो बचड़ो बीठो आहे, ॿियो त घर में कुझु कोन्हे। चई हाणे हिमत कर, इहो छेलड़ो बि को आहे, इन खे बि भाॼी कर, हिन जवन खे पीउ कुटे अटो करे मानी पचाए ताकि 2-3 ॼणा वठी थो अचां। अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2-3 ॼणा ॿिया अचे, कुझु गिरहो त खाइनि, कुझु त पेट झल कनि। अबा कुझु चवंदा आहिनि हाँ झल गिरहो उहो कनि। इहो चई घरवारी खे हुकुम ॾेई उहो सिस्टम ठाहे थी पई। होॾो वियो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अची करे अर्ज़ु कई अदब चवण लॻो या रसूल अल्लाह, ऐ अल्लाह जा रसूल अरबात अशरा वअंत खामिस अशरा। ऐ सोना नबी, ऐ दिलबर नबी, साईं 14 ॼणा ॿिया ऐं 15 तव्हां अल्लाह जा रसूल। साईं तव्हांजी लाइ मां मानड़ी चोरड़ी कराई आहे। अल्लाह जा रसूल अचो न घड़ी सवाची करे गिरहो खाओ। चईजो सुभान। ओ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां चई करे वापस वियो। नबी साईं फरमायो या अहलुल खंदक, ऐ खंदक खोटण वाराओ। चईजो सुभान अल्लाह। अबा खंदक घणा ॼणा पिया खोटनि? 1400-1500 माण्हू। ऐं हे घणनि जी दावत मानी करे आयो? खाली 14-15 ॼणनि जी। छा चई अल्लाह जा रसूल 14 ॼणा ॿिया हुजनि, 15 तव्हां हुजो, थोरी मानी आहे मिड़े हाँ झल थी वञे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वरी सॾु घणनि खे कयो? सभिनी खे 1400 सहाबिन खे। या अहलुल खंदक, ऐ खंदक खोटण वाराओ, हलुमो इला गदा जाबिर। ऐ खंदक खोटण वाराओ जल्दी अचो, जल्दी अचो, तव्हांजे लाइ मुंहिंजे जाबिर दावत झलिया। चईजो सुभान अल्लाह। ॾाढा सुभान। साईं अब्दुल जब्बार हीअं चवंदो आहे जेको सुभान अल्लाह चवंदो हिन साल मूंसां गॾु मदीने हलंदो। चईजो सुभान। ॾाढा सुभान अल्लाह। नबी साईं जो दावत ॾिनी 1400-1500 साहबनि खे, त उहो साहबी घर वियो, घरवारी खे चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन त सभिनी खे वठियूं था अचनि। चई हाँ तो भला अल्लाह जे रसूल खे न ॿुधायो छा त माण्हुनि हेतिरनि जी मानी आहे? चई मां त ॿुधायो। चई वञ वरी ॿुधाए, मतां तो सही न ॿुधायो आहे, असां वटि त हीअ मानी भाॼी आहे, असां छा करे एतिरा सहाबी आयो। नबी साईं फरमायो या जाबिर, ऐ जाबिर जियो सोना नबी कुर्बान वञा। ऐ जाबिर ॾे ख़बर छाजी करे परेशान आहे? अल्लाह जा रसूल साईं मां त अर्ज़ु कयो
टोटल 14 ॼणा ॿिया 15 तव्हां अल्लाह जा रसूल साईं तव्हां त सभिनी खे था घुरायो। रसूलुल्लाह फरमायो या जाबिर ऐ जाबिर ला तदुल बुरमा ला तदुल बुरमा ऐ जाबिर जेसी ताईं मां पाण न अचां इहा देगड़ी बोड़ वारी हेठ न लाहे जाए चइजो सुभान अल्लाह। अबा बुरमा माना देगड़ी, देग को नहीं क़िदर, देग के चइबो आहे क़िदर, देग देग नहीं देगड़ी। और माण्हू घणा 14-15 ईंदा वया सोने नबी हुकुम कयो दस्तरखाना लगायो। सवन जी तादाद में दस्तरखाना लगांदा वया, साहबी वेंदा वया। रसूलुल्लाह फरमायो जाबिर जियो सोना नबी ऐ जाबिर हाणे थावान मानी भाजी हलाए। नबी साईं जन कढंदा ॾींदा पिया वञनि, साहबी खाईंदा पिया वञनि। खाईंदो हर को ढो कंदो वरी उन कम ते हलंदो पियो वञे। खंदक जे तरफ़ हर को हलंदो वञे, खाई ढो कंदो पियो वञे। समूरा साहबी खाई ढो करे विया। नबी साईं फरमायो या जाबिर ऐ जाबिर जियो सोना नबी ऐ जाबिर हेॾे था अल्लाह जा रसूल कुर्बान होया। ऐ जाबिर वञो हे दस्तरखाननि ते छेले जा हॾा पया अथई इहे त मेड़े खणी आ चइॾे सुभान अबा उहे हॾा छेले जा खणी आणे हज़रत जाबिर साईं रज़ी अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अची करे रखी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दुआ घुरी, ऐ मुंहिंजा मिठा अल्लाह ऐ दुनिया की खाराइण वारा अल्लाह वयरज़ुक़ मिन हैथु ला यहतसिब। ऐ मुंहिंजा मिठा अल्लाह रब तो असां ते मेहरबानी कई। अल्लाह हिन जाबिर असां जे लाइ छेलो कुठो। ऐ मुंहिंजा रब ऐ जाबिर खे छेलो ज़िंदा करे ॾे। नबी साईं दुआ घुरी चओ छेलो ज़िंदा थी वियो अल्लाह जे हुकुम सां। अब छेलो जिंदा थी। नबी साईं फरमाया जाबिर जी सोना नबी ऐ जाबिर हेॾे आओ हे तुंहिंजो छेलो हीअ तुंहिंजी मानी असांखे असांजे रब दावत खाराए छॾ। अब ईअं बुख ते का महिनत कई अथव? हा साईं दीन ख़ातिर असां त परे टथा वेठा आहियूं। असांखे दीन सां छा मोहबत आहे, छा तकलीफ़ आहे, छा क़ुरान जो असांखे फ़िक्र आहे, तड़प आहे? का तड़प कान्हे, का को फ़िक्र कोन्हे को। असां त का बुख ई कोन काटी आहे क़ुरान ख़ातिर। हा साईं कंहिं बुख ई कोन ॾिठी आहे क़ुरान ख़ातिर, का तकलीफ़ ई कोन ॾिठी आहे, न कंहिं सिर ॾिनो आहे तकलीफ़ करे क़ुरान ख़ातिर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे। दोस्तो इहा बुख मानी न मटाईंदी अथव। इहा बुख जेका आहे न इहा मानी खे ताक़त कान्हे त मानी बुख ख़तमु करे, पाणी खे ताक़त न आहे त पाणी उञ ख़तमु करे। चओ बुख मुंहिंजो अल्लाह ख़तमु कंदो। ईअं आहे की न? उञ मुंहिंजो रब ख़तमु कंदो आहे। पाणी खे ताक़त कान्हे त उञ ख़तमु करे, पाणी खे ताक़त कोन्हे जो उञ ख़तमु करे, बुख मानी खे ताक़त कोन्हे जो बुख ख़तमु करे। चओ इहो करण वारो मुंहिंजो अल्लाह। दोस्तो उहो अल्लाह अहिड़ो महिरबान आहे जेको पंजनि खे बि खाराए थो त परावनि खे बि खाराए थो। जे बुख ॼण ते पवे त घड़ीअ में बुख ॾे त चओ मर्ज़ीअ वारो आहे। जे उञ ॼण ते पवे चओ काइनात जो पाणी पीए इंसान खे ड्रव न ॾे त चओ रब क़ादिर आहे, उन खे को बि उन खां पुछण वारो कोन्हे। तवज्जो कयो, अल्लाह साईं क़ुरान करीम में फरमायो ऐं मुंहिंजा बानो मां जंहिंखे बि दुनिया में पैदा कयो आहे मां उन रिज़्क़ जो ज़िमो खणी छॾियो। फरमाए थो अमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ि इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा
अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो मां रब रिज़्क़ जो ज़िमो खणी छॾियो आहे। जेके बि साह वारियूं शयूं मां रब पैदा कयूं ऐं दुनिया वारो मां रब उन्हनि जे रिज़्क़ जो ज़िमो खणी छॾियो आहे। अबा ज़िमो खयई की न? हाँ साईं, पोइ उहा तवक्कल हुजे न अल्लाह ते। अबा मथो अचे वधी ईद उल उज़हा, मां इहा बि हिकिड़ी क़ुरान जी आयत पढ़ियमि। ईद उल उज़हा मथो अचे वधी, इहे उज़हा जा जानवर इहे छाजे करे वठिजनि था? साहब अर्ज़ कयो मां हादिहिल उज़ाहिया, ए अल्लाह जा रसूल उज़हियूं छाजे लाइ कजनि थियूं? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सुन्नत अबीकुम इब्राहीम, इहा असांजे अबे इब्राहीम जी सुन्नत आहे, असां तव्हांजे अबे इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे। अब इहा सुन्नत कीअं थी? इब्राहिम अलैहिस्सलाम खे औलाद कोन थींदी। अब तवजो कजो 2-3 मिंट। इब्राहिम अलैहिस्सलाम खे औलाद कोन थींदी। घणियूं घर वारियूं हुअसि? 3 घर वारियूं। औलाद ॾियण वारो केरु आहे? अल्लाह। 3 घर वारियूं, बीबी सारा, बीबी हाजरा, बीबी कतूरा, 3 घर वारियूं। पर चओ औलाद न ॾे त मर्ज़ी वारो आहे, नबी आहे। चओ रब औलाद न ॾे त मर्ज़ी वारो आहे। पर ॼण ते पवे थो त कमो पेशो बीबी हाजरा जी उमिरि 25 साल आहे। साईं 25 साल जी नौजवान छोकिरी आहे ऐं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी उमिरि केतिरी आहे? कमो पेशो तफ़सीर में अचे थो त 82 साल उमिरि अथसि। 82 साल उमिरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी। हाणे 82 साल जे कुराड़े खे उन जवान घरवारी बीबी हाजरा खे पेट वारी उमेद थी आहे जीअं ॿार ॼमण जा ॾींहं वेझा थिया आहिनि। अल्लाह सी फरमाए इब्राहिम जी मुंहिंजा अल्लाह। इब्राहिम खण पंहिंजी घरवारी खे रवानो थी। अल्लाह काॾे खणांसि? इब्राहिम अलैहिस्सलाम ॾाची ते खणी उठ ते रवानो थियो मक्कतुल मुकरमा जे तरफ़। जबलनि जो पंधु कंदे इब्राहिम अलैहिस्सलाम कमु पेशो फ़लस्तीन खां रवानो थियो आहे। वञे थो पियो उठ ते ॾाचीअ ते हलंदो हलंदो मक्कतुल मुकरमा में इन जाइ ते काबतुल्लाह जे भरिसां कारा जबल, को इंसान कोन। उन कारनि जबलनि में शाम जो वक़्तु थिए थो, सिज लहण जे वेझो थो अचे। इब्राहिम अलैहिस्सलाम जवान घरवारी पेट भरे सां ॼाण ॿार ॼमंदुसि उते छॾे, रब जो हुकुम थियुसि त रुगो छॾे मोटुसि। इब्राहिम घरवारी सां ॻाल्हाइण जो बि रोज़ो थी, तोखे ॻाल्हाइण जी बि हुकुम न थी त ॻाल्हाएसि। इब्राहिम अलैहिस्सलाम बीबी सारा बीबी हाजरा खे चयो लहो। उहा लथी उते सफ़ा मरवा जबल ते वेठी आहे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ॾाची खे पोइते मोटायो। बीबी हाजरा हैरान थी वई, मूंखे कारनि जबलनि में मथां राति थी अचण वारी आहे, कारा जबल, कारी राति, को इंसान ज़ात कोन्हे को, मूंखे हिते छॾियो थो वञे छाजे लाइ? ॿुधाए बि नथो। तफ़सीर में अचे थो त इब्राहिम अलैहिस्सलाम हीअं उठ ऐं ॾाचीअ सां पोइ ते मोटियो आहे। बीबी हाजरा ॾाचीअ जे भरिसां रड़ियूं कंदी ॻाल्हाईंदी थी अचे, ऐं इब्राहिम ऐं अल्लाह जा नबी मां तुंहिंजी नाफ़रमान त न आहियां, मां तुंहिंजी नाफ़रमान औरत त न आहियां। ऐं अल्लाह जा नबी इब्राहिम मां सॼी ज़िंदगी तुंहिंजी ख़िदमत कई आहे, आख़िर छाजे करे छॾियो थो वञे? मूंखां कहिड़ी ग़लती थी वई आहे जो इन बर पट में मूंखे छॾियो थो वञे? ऐं इब्राहिम ॻाल्हाए त सही, ऐं इब्राहिम वरंदी तॾहिं मूंखे त ॿुधाए। तफ़सीर में अचे थो त इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब झलियो आहे, ऐं इब्राहिम न ॻाल्हाए जाए। कमो पेशो अचे थो तफ़सीर में त 4 मील उहा औरत अल्लाह जे नबीअ जे उठ सां भॻी आहे। अब घणो पंधु? 4 मील कमो पेशो भॻी आहे। हाणे ख़्याल आयुसि त अल्लाह जो नबी आहे, मतां रब चयो अथसि ईअं तकड़ी थी करे उठ जो अॻु थी वठी करे चवे थी अल्लाह जा नबी ऐं इब्राहिम भला रब जो हुकुम थियो थी त कंहिं रवायत में अचे थो त इब्राहिम अलैहिस्सलाम आंगुर जो इशारो थो करे, कंहिं में अचे थो त कंधु थो लोॾे त हा मूंखे उन रब हुकुम कयो। चइजो सुभान अल्लाह।
तफसीर में तो अचे त उहा औरत बीबी हाजरा थी चवेस, आए अल्लाह जा नबी इब्राहिम साईं जे उन रब हुकुम कयो थी त इंशाअल्लाह मुंहिंजी हिफ़ाज़त उहो मुंहिंजो अल्लाह कंदो। आए इब्राहिम तोखे इजाज़त आहे, तूं हलियो वञो, जंहिं रब तोखे हुकुम कयो आहे त छॾे अचुसि। आए अल्लाह जा नबी इब्राहिम तूं छॾे ॾे, उहो अल्लाह मुंहिंजी पाण हिफ़ाज़त कंदो। चो जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे, जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे। बीबी हाजरा खे छॾियईं। तफ़सीर में अचे थो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे अबा हाणे वरी ॿीहर घरवारी ॾे वञण जी कॾहिं मोकल मिली अलाह ॾांहुं? साल खां पोइ। बीबी हाजरा पोयों अलाह जो नबी त हलियो वियो, पोयों ॿार ॼणे विधई जबल जे छतो जबल जी चोटी ते। कुरान तो फरमा इन्न सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह। चई थोरो बस 2 मिनट साथ ॾियो, साईं जन घणो करे अची विया, थोरो बस। अल्लाह तो फरमाए दुनिया वारो नज़र त कयो, इन्ही कुरान जी वाक्यनि ॾे नज़र कयो। लक़द कान फी क़ससिहिम इबरतुल लिउलिल अलबाब। आए दुनिया वारो इन कुरान जे वाक्यनि मज़ा इबरत हासिल कयो त वाह जो रब। हाँ साईं, उहा औरत बीबी हाजरा ॿार ॼणे वेठी आहे। ॿार जो ॼणी त अचे उञ लॻसि, चई दे सुभाण। हाणे पाणी जे लाइ थी भॼे, ड्रोड़े थी। हाँ साईं, हाजी सगुरा विया हूंदा, अंधु ॾिसी आया हूंदा। हाणे त एसिन में था ड्रोड़ कयो। अबा नई ॼावल ॿार नओं ॿार ॼणे नई डिलीवरी कयईं। ओ यारो चांडिया साहब नई ॿार ॼण वारी औरत त वीचारी हली न सघंदी आहे। वाह जो बीबी हाजरा खे रब हिम्मत ॾिनी। भेणा 7 चकर हाजी सगुरन को पुछा कयो त नौजवान अभी न एसी में भी थकी पवंदा। सही है कि न? उन सलाम उन अम्मा हाजरा के जंहिं 7 चकर। इन सफा वल मरवा, इन सफा वल मरवा, इन सफा वल मरवा। 7 चकर ड्रोड़ंदी रही। तफसीर में अचे तो त 7 चकर में थकिजी पई हुन पासे अबा मरवा जबल ते थकिजी पई। ईअं ओचितो अबा छा पई ॻोल्हे? पाणी। शक पई हणे त उतां ॾिसो त सऊदी हुकूमत वारनि उन टुकरे में सायूं बतियूं लॻराए छॾियूं त हितां बीबी हाजरा शक हणे पई। ऐं हाणे बि जेके हाजी सगुरा वेंदा उमिरि ते या हज अदा करणु, उन्हनि खे उतां शक हणणु छो जो बीबी हाजरा शक हया पाणी जे लाइ। चो वाह जो रब खे उनजी ड्रोड़ वणी वई। इन आख़िरी नबी जी उम्मत जे लाइ जे ड्रोड़ न कंदा त न उमिरो न हज। चइजो सुभान। अबा जंहिंजो ॾिठई त हुनजे ॿारड़े ॾे उन्हनि जेको ॼणी त को अछी पोशाक वारो इंसान अची मथां बीठुसि। डिॼी वई, भेणा कोई कोन हो, भॻी अचे बचे ॾे। छा जो अचे ॾिसे त उहो जिब्राइल अलैहिस्सलाम मलाइको जंहिं नंढड़े ॿार इस्माइल अलैहिस्सलाम जीअं खुरड़ियूं हणे पियो, नंढड़ो ॿार पेर ते लतूं हणंदो आहे हेठि, जीअं जो हई त चओ जबल जी चोटीअ ते पाणी बुंभ ॾेई उन पेर मां निकितो। चई ॾियो सुभान। असां अवां जी अम्मा बीबी हाजरा ओ न पाणीअ खे बनो ॿधण लॻी। बनो ॿधी इहे लफ़्ज़ थी चवे ज़म 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 माना पी वञो पी वञो पी वञो। चई ॾियो सुभान। नबी साईं फरमायो ॿुधो दुनिया वारो, जे असां अवां जी अम्मा बीबी हाजरा अगर उन पाणीअ खे ज़मज़म न करे हा, इहो पाणी पूरी दुनिया ते पहुची वञे। पाणी खे ज़मज़म जो कंहिं बि वञ तो अल्लाह जे हुकुम सां विरो खणी हेठि हलियो वियो। ओ दोस्तो, इहो ज़मज़म वारो बरकत वारो पाणी उनखे अल्लाह साईं ॾिनो। हाणे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम कॾहिं तो अचे घरवारी ॾे? अल्लाह साईं मोकल ॾिनसि कॾहिं? साल खां पोइ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बीबी हाजरा साल खां पोइ जो ॾिठो त वञ ओ उन साॻे जबल खां अॼु हिकिड़ी सुवारी लहे थी। चइजो सुभान अल्लाह। उठ ॾाची ॾिसी सुञातई हे त मुंहिंजो इब्राहिम आहे।
वॾी ख़ुशि थी दिलि में। अॼु अचे कचहरियूं कंदीमांसि, चवंदीमांसि तूं औलाद जे लाइ सिकी पियो न, ॾिस तोखे रब कहिड़ो पुटु ॾिनो आहे। चई ॾियो सुभान अल्लाह। अॼु ईंदो अहिड़ियूं कचहरियूं कंदीमांसि, चवंदीमांसि त हे जेको ॾिस असांखे अलाह कहिड़ो पाक पाणी ॾिनो आहे, हिन इलाइक़े में त पाणी ई कोन हूंदो, ॾिस रब केॾो पाक पाणी ॾिनो आहे। अॼु ॾाढियूं कचहरियूं कंदीमांसि। जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खे रब मोकिलियो आहे साल खां पोइ, पर हुकुम छा अथसि, इब्राहिम ॻाल्हाइण जी मोकल, घरवारी सां ॻाल्हाइण जी इजाज़त ॻाल्हाइण जी त नथी, पर इब्राहिम उठ खां लहण जी बि इजाज़त नथी। उते ई वेही ॾिसी दिलजाए करे वरी मोटियो हलियो वञे। अल्लाह अकबर। चई ॾियो सुभान। इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, ॾाची विहारियईं, उठ वेठो, वेही करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजी घरवारी खे ॾिठो त हबीबी हाजरा अचे निकितसि, ॾाढो ख़ुशी मों ॻाल्हाएसि करेसि, लहो नथा त नथो लहे, चुप। चई अल्लाह जो हुकुम थी? चए थो हा। चई भला हे अल्लाह साईं तोखे नेमत हे पुटु ॾिनो आहे, मां तुंहिंजी कच्छ में रखे सघां थी? कंधु लोॾे थो, हा, ॻाल्हाए नथो। उहो बचिड़ो इस्माइल अलैहिस्सलाम जी झोल में रखेसि थी, उनखे ॾिसे थो, चवेसि थी अल्लाह जा नबी साईं यको माखो परे, मां तुंहिंजी घरवारी आहियां, तुंहिंजी ख़िदमत करे न सघी आहियां। ए अल्लाह जा नबी हे पाक पाणी असांखे रब ॾिनो आहे, हे ॾिस न पत्थर जो प्यालो ठाहियो अथऊं, हिन सां मां थोरो पाणी भरे तुंहिंजे मुंहं खे हणां, तुंहिंजे कदमनि खे हणां, कुझु ख़िदमत जी इजाज़त आहे? तुंहिंजी ॾाढ़ी मुबारक खे हणां। कंधु लोॾई, हाओ। उहो हणे थी पई पंहिंजे मुड़ुस खे, नबी खे हणे थी पई, हथनि खे, पेरनि खे, चेहरे खे। मुस्लमानो, घड़ी सवा जी मुलाक़ात, उहो बच्चे खे, घरवारी खे छॾियूं, वापसि हलियो। हाणे कॾहिं थो अचे? ओ 6 सालनि खां पोइ कमु पेशो। घणनि सालनि खां पोइ? वाह जो इम्तिहान आहे की न? 6 सालनि खां पोइ घरवारी ॾे थो अचे। हाणे अल्लाह साईं फरमाइसि वञ इब्राहिम उते रही पओ। 6 सालनि खां पोइ जॾहिं जो आयो पंहिंजी घरवारी ॾे, उते घर दर ठाहे रहण लॻो। हाणे इहो ॿारड़ो घणनि सालनि जो थी वियो? कमु पेशो 7 सालनि जो थी वियो। साल अॻ में 6 साल ॿिया। अञा उते रहण लॻो ख़ुशि थी पंहिंजे पुटड़े सां, त ओचितो ख़्वाब में आयुसि। ऐ इब्राहिम जियो मुंहिंजा मिठा अल्लाह, ऐ इब्राहिम पंहिंजी प्यारी शे मां रब जे नाले ते कोई ख़ैरात कर। चइजो सुभान। वल फज्र वलयालिन अस्र वस्सब्इ वल वत्र वल्लैल इज़ा यसर। अल्लाह तो फरमाए ॿुधो दुनिया वारो, मुंहिंजे इब्राहिम ख़्वाब ॾिठो। अल्लाह साईं फरमाए ए इब्राहिम प्यारी शइ को अल्लाह जो नबी उथियो, उथी करे 100 उठ अल्लाह जे नाले ते कोई छॾे। घणा उठ? अब अरबन खे उन ज़माने में उठ वधीक प्यारा हूंदा। उठ खून जे एवज़ बि उठ ॾींदा। उठ 100 उठ कुटई, वरी सुतो, वरी ख़्वाब में आयुसि 100 उठ कुई छॾ, वरी 100 उठ कुटई, वरी ख़्वाब में आयुसि 100, वरी न ख़्वाब में आयुसि त प्यारी शइ को, हिन वरी 100 उठ कुई छॾिया। आख़िर 3 राति सोची भेण प्यारी शइ त सभ खां वधीक मुंहिंजो पुटु इस्माइल आहे, इन खां वधीक त का शइ प्यारी कान्हे। अबा हिकु कुराड़प में औलाद ॼमे, कमु पेशो 82 साल जी उमिरि में पुटु ॼाओसि, सिकायल पए दुआऊं घुरे, रब हबली मिनस सालिहीन। ये अल्लाह औलाद दे, पर भलारी औलाद। अबा पुटड़ो ॼाओसि, हाणे उहो वॾड़ो थियो 7 सालनि जो। अल्लाह तो चवेसि को मां अल्लाह जे नाले ते। दोस्तो तवजो कजो, आख़िरी ॻाल्हि सम्झिजो। इब्राहिम अलैहिस्सलाम घरवारी खे तो चवे 10 ज़ुल्हज ते, हाणे छा कर, पुट खे सिंगार, छुरी बि ॾे, रसो बि ॾे। चई छुरी रसो छाजे लाइ? चई मतां वञूं था दोस्त वॾे जी दावत खाइण, दावत ते पुट खे वठियूं थो वञा, मतां पवे को दुंबो कोड़ो। अब दावत में कोड़ो पवंदो आहे दोस्त जे लाइ। उन जा लफ़्ज़ मुबारक हुया, खणी करे रवानो थियो आहे। तवजो कजो, जॾहिं जो इब्राहिम अलैहिस्सलाम नंढड़े मासूम इस्माइल अलैहिस्सलाम पोयों अथसि, घरवारी बीबी हाजरा खे ख़बर कोन्हे त पुट खे कोहण थो वञे थो पियो मीना जे तरफ़। रस्ते में नंढो शैतान, हाजी सगुरा विया हूंदा जन शैताननि खे पथर हयां, नंढो शैतान अवल ईंदो आहे। उन नंढे शैतान अची करे नंढड़े इस्माइल खे अचे चयो त पिणे इशारो ॾिनई त पिणे कोहण वठियो थो वञे। त इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम खे हकल कई, अब्बा ही अलाए केरु अचे थो पिणे कुई छॾींदे।
तो इब्राहिम अलैहिस्सलाम तो सुञाणे पियो अल्लाह जो नबी हो, चई त शैतान आहे। हुन इब्राहिम अलैहिस्सलाम पत्थर हया, उहो पिंड पाण बणिजी वियो। हाजी सगोरनि खां पुछो त अॼु बि उहो शैतान उते अल्लाह साईं असी ताईं हाजियुनि जो हज न आहे जेसि ताईं शैताननि खे पत्थर न हणनि। चई ॾियो सुभाणे। वरी थोरो अॻिते विया त वरी ॿियो शैतान, हा साईं, वरी उन शैतान बि अचे चयोसि त पिणे कुअण थो वठी वञे। वरी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पत्थर हयांसि। वरी उहो वॾो शैतान, वरी उहो आयुसि पिणे कुअण वठी थो वञे। चई अब्बा हे अलाए केरु अचे थो कुअण वठी थो वञे। इब्राहिम अलैहिस्सलाम उन खे पत्थर हयां। दोस्तो उहा शरीयत बणिजी वई, पत्थर हणंदा त अल्लाह हज क़बूल कंदो। चई ॾियो सुभान अल्लाह। हाणे इब्राहिम अलैहिस्सलाम उन जबल ते वठी अचे, पुट खे थो कोई मुस्लमान ओ ढोर सरदार कुअण सोलो आहे, पुट कुअण ॾाढो ॾुखियो आहे। इन 10 ज़ुल्हज ते असां तव्हां ढोर नथा कोई सघूं। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम तफ़सीर में अचे थो त पुट खे थो चवे पुट, क़ुर में रब थो फरमाए पुट सां ॻाल्हाए थो पर ॾिसे थो अलाए चवण। अल्लाह तो फरमाए पुट कीअं थो चवे, या बुनैया ऐ मुंहिंजा पुटड़ा, इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा। ऐ मुंहिंजा पुटड़ा, मूंखे रब ख़्वाब में हुकुम कयो आहे त पंहिंजी प्यारी शइ कोई छॾ। ऐ मुंहिंजा पुट, तूं ई मूंखे प्यारो आहे, मां तोखे कोन थो चाहियां अल्लाह जे हुकुम मुताबिक़। ऐ मुंहिंजा बचड़ा इस्माइल, ॾे ख़बर तुंहिंजी छा मर्ज़ी आहे, तुंहिंजी छा मर्ज़ी आहे। पुट तो चवेस, क़ाल या अबत फ़अल मा तुअमर सतजिदुनी इंशा अल्लाहु मिनस साबिरीन। चई सुभान। इब्राहिम अलैहिस्सलाम पुट खे चवेसि तो, पुट तो चवेसि अब्बा जल्दी कर, जंहिं कम जो रब तोखे हुकुम कयो आहे इंशाअल्लाह मूंखे सब्र वारनि मोलांदे। ओ पियो कोहे थो पुट खे, पर पुट तफ़सीर में अचे थो वसियत थो करेसि। उलमा लिखनि था त इस्माइल अलैहिस्सलाम चवेसि थो पंहिंजे अबे इब्राहिम खे, ए अब्बा मुंहिंजियूं 3 वसियतूं थी। पुट चओ ज़िंदगी जो विछोड़ो आहे, जुदा थियणो आहे, ॻाल्हि कर कहिड़ी तुंहिंजी वसियत आहे। उहो नंढड़ो थो चवेसि अब्बा हिकु त जॾहिं न मूंखे कोई न, ए अब्बा अखियुनि ते पटी ॿधजांइ। पुट इहो छाजे लाइ? चई अब्बा पुट कोहण ॾाढो ॾुखियो, पुट कोहण ॾाढो ॾुखियो आहे। मतां तूं अलाह जे हुकुम खां तुंहिंजा हथ ॾकी वञनि, न कुई सघी मूंखे, तंहिंजे करे अखियूं बंदि हूंदई त कुई वेंदे। ॿिए नंबर ते, ऐं अब्बा मूंखे जॾहिं न कुई त हथ पेर ॿधजांइ। ऐं पुट तूं त राज़ी हथ पेर त उन जा ॿधबान जेको भॼी वेंदो आहे। ऐं अब्बा मां ईअं नथो चवां, दुनिया में सरदार कोइबो आहे, कुकुड़ कोइबो आहे, तॾहिं बि उन खां हथु कढिबो आहे त छड़ो हणंदो आहे। मतां ए अब्बा मूंखे त ख़बर कान पवंदी, मां कुसी वेंदुसि। ऐं अब्बा मतां मुंहिंजी का बद इख़लाक़ी थी पए, को हथु या पेर मां बेख़बरी में हणां ऐं तोखे लॻी वञे। ए अल्लाह, ए अब्बा मतां मां जेको आहे बद इख़लाक़ थी पवां, मतां तुंहिंजे जेको आहे सो हिनखे हिनखे इज़त में को ख़लल पवे। ए अब्बा तंहिंजे करे मुंहिंजा बि हथ पेर ॿधजांइ। ए अब्बा 3 मां तोखे वसियत कई थो वञा। मुस्लमानो पुट कोहण ॾाढो ॾुखियो आहे। चई ए अब्बा जॾहिं मूंखे कुई वञे न, ए अब्बा पंहिंजी खमीज़ लाइ, मुंहिंजी खमीज़ रत वारी खणी वञी अम्मा हाजरा खे ॾेखारे। ऐं अब्बा तूं त हाणे आहे, मुंहिंजी अम्मा खां पुछ त मां 7 साल कीअं गुज़ारिया। ए अब्बा उहा खमीज़ तूं अम्मा खे ईअं कोन चई आयो हुई त तूं मूंखे कोन ॾे। ए अब्बा अम्मा खे त तूं दावत जो चई आयो हुई न। ए अब्बा तूं ही खमीज़ मुंहिंजी वञी अम्मा खे ज़रूरु ॾेखारिजांइ रत वारी। ए अब्बा पंहिंजी खमीज़ में मूंखे कफ़न ॾिजांइ। मुस्लमानो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पुट जहिड़ी प्यारी शइ खे अल्लाह जे नाले ते कोहण लाइ तयारु थी वियो। ऐं असां तव्हां अबा कुठई पुट खे न कुठई, छुरी वाए न वाए। अल्लाह तो फरमाए, अल्लाह सही फरमायो, ऐ इब्राहिम या कुरान तो फरमाए वना दहीना ऐया इब्राहिम कद सदक़त रुया। ऐ इब्राहिम जेको मारे बच्चों के हुक्म कयो, ऐ इब्राहिम उन में सच्चो थी वए, कामयाब थी वए। थियो कामयाब की न?
तो इन इंशाअल्लाह चांडिया साहब अॼु वाइदो कयो त पंहिंजे हाल और ज़रूरु उज़ा कंदासीं। उज़ा वारो जानवर क़बर क़यामत में पुलसरात में वट बणबो। पुलसरात में असां तव्हांजा अखियुनि जा गुनाह उन जूं अखियूं खणंदो, कननि जा गुनाह कन खणंदा। फरमाई सॼे जिस्म जे वारनि जा गुनाह जानवर जे जिस्म जा खयूं। इहो 1500 साल जो पंधु जेको वार खां सनी तलवार खां तिखी। नबी साईं फरमायो अख छिंभ में रब पार कराए वेंदो आहे। त अल्लाह जे रस्ते में इंशाअल्लाह चओ ज़रूरु उज़ा कंदासीं। दुआ आहे त अल्लाह साईं जेकी चवरायो अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल